नाज़रीन, सकरन ऐं भरपासेवारनि इलाइक़नि में सरेआम मंशियात जे विकिरे ऐं बदअमनी ख़िलाफ़ एक्शन अलायंस जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ग़ुलाम क़ादिर चांडियो। जी ग़ुलाम क़ादिर जी, सकरन ऐं उन जे आसपास में सरेआम हलंदड़ मंशियात जंहिंमें आइस, हीरोन, शराब ऐं ठरो ख़िलाफ़ एक्शन अलायंस सकरन पारां अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जेके एहतिजाज कंदड़ नेशनल प्रेस क्लब सकरन पहुता आहिनि, जिते हिननि जो मुतालबो आहे त सकरन में हलंदड़ सरेआम मंशियात जेका नस्ल तबाह करे पई, अचो त हिननि खां पुछूं त हिन मंशियात बाबति छा था चवनि। सकरन जो शहूर हिते गॾु थियो आहे ऐं IG सिंध खां इंतिज़ामिया खां मुतालबो थो करे त सकरन जे आसपास जेका मनशियात जा हलंदड़ अॾा आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जीअं नौजवान नस्ल तबाही खां बची सघे। असीं चऊं था IG खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते सकरन मां अहिड़ो ज़ालिम इंसानियत जो कातिल जेको धंधो आहे मंशियात जो, फौरी तौर ते उन ते पाबंदी लागू कई वञे। मंशियात फरोशन जा अॾा ख़तमु कया वञनि। हिते ठरे जा ऐं जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिते भठा लॻल आहिनि, फैक्ट्रियूं लॻल आहिनि, उन्हनि खे सील करे उन्हनि खे गिरफ़्तार करे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। त सकरन जा सर 15 वार्डन, 15 वार्डन में सरेआम तव्हांखे हर तरह जो नशो मिलंदो। उनमें आइस, चर्स, शराब, हीरोइन, ठरो, हर तरह जी तव्हांखे जेको आहे मंशियात मिलंदी। हिते केर बि पुछण वारो कोन्हे। हिकिड़ो सकरन बेनिधन को शहर बणिजी चुको आहे ऐं उन में जेको आहे सो असां IG सिंध खां मुतालबो था करियूं त सकरन मां जेको मंशियात जो आज़ार आहे उहो ख़तमु कराए सकरन जे नौजवान नस्ल खे तबाही बर्बादी खां बचायो वञे। सकरन तालुके में मंशियात जो जेको सरेआम विकिरो आहे, मां इहो चवंदुसि त मंशियात चए 100 स्पीड सां हलाई पई वञे। उन में पुलिस जी मुलवस हुअण जा चिटा सबूत आहिनि। छो इन करे त ॿ ॾींहं अॻु में पुलिस पारां मैनपुरी ऐं ॿिए मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि ते जेके जिन में नशो तयारु थींदो उन में छापा हयूं, पर राति ख़बर पई आहे त पुलिस पारां उन मंशियात जे डीलर सां डील कई वई आहे। असल में हिन जा सहूलियतकार चवंदा तव्हांजी महिरबानी आहे, पर मंशियात वारनि जे ख़िलाफ़ कोर्टुनि में बि हलो, अदालतुनि में बि हलो। अॼु मंशियात ऐं शहर जे अंदरि जेका लाक़ानूनियत आहे, बरबरियत आहे, उन ख़िलाफ़ निकिता आहियूं। असां जीअं सिंध क़ौमी महाज प्लेटफॉर्म तां सकरन एक्शन अलायंस सां हर हवाले सां गॾु आहियूं, गॾु रहंदासीं। तव्हां ॾिसंदो त नंढा नंढा मासूम मैनपुरी खाइनि पिया, छो त स्कूल वञनि कोन था, रांदि ते वञनि था। आफ़ीमा, चरसा, मैनपुरिया असांजो नस्ल महिरबानी करे बचायो वञे। हिते एक्शन अलायंस सकरन जे सॾ ते आयल मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरियुनि जूं ॻाल्हियूं हुयूं, जिते हुननि जो चवणु आहे त सकरन ऐं उन जे आसपास में सरेआम हलंदड़ मंशियात में मुलवस पुलिस वारा आहिनि। मुबैना तौर मंतरियूं वठंदा हिननि IG सिंध जे वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त सकरन समेत सॼी सिंध मां मंशियात जे ख़ात्मे लाइ हिकिड़ो तहरीक वठी नौजवान नस्ल खे बचायो वञे। मोर चांडियो सां गॾु ग़ुलाम क़ादिर चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़, सकरन।